नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त सुपीरियर सिटी पब्लिक प्राइवेट स्कूल कंडियारो में ॿारनि जी ज़हनी नशो नमा जे वाद लाइ तकरीरी मुक़ाबलनि जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें ख़ासि महिमान सिंध यूनिवर्सिटी जो लेक्चरार सैयद अली मुर्तज़ा शाह, काउंसलर अब्दुल करीम अब्बासी, आल पार्टीज़ अॻुवाण मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़ो ऐं ॿियनि शिरकत कई। हिन मौक़े ते मुख़्तसर तकरीब खे ख़िताब कंदे स्कूल जे प्रिंसिपल ग़ुलाम फारूक सूमरे ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ॿारनि जी ज़हनी वाद लाइ अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद करण सां हुननि जी हौसलायत ऐं टैलेंट जी ख़बर पवे थी। हिन चयो त सुपीरियर सिटी पब्लिक स्कूल कंडियारो जे शागिर्द ऐं शागिर्दान में तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे। हिन मौक़े ते सिंध यूनिवर्सिटी जे लेक्चरार सैयद अली मुर्तज़ा शाह, वार्ड नंबर 9 जे काउंसलर अब्दुल करीम अब्बासी, आल पार्टीज़ जे अॻुवाण मोहम्मद रमज़ान ख़ासकेली ऐं ॿियनि पिणु तकरीब खे ख़िताब कंदे चयो त शागिर्द ऐं शागिर्दानियूं टेबलोज़, खाखा, क़ौमी गीत पेश करे ख़ूब दाद माणियूं, जॾहिं त मुख़्तलिफ़ शोबनि में निमाया ख़िदमतूं सरअंजाम ॾियण ते शील्डूं इनाम ॾिना विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।